जोई मां ख़बर शामिल कयो था। ज़मीर लाशारी जी रिपोर्ट मुताबिक़ त गुज़िरियल 3 महीननि खां दादू जोई जा रस्ता बहाल न थियण ख़िलाफ़ शहर अंदर मुकमल शटरबंद हड़ताल तहरीक लबैक पाकिस्तान शाबुकी परहेज़ेशन सियासी तंज़ीमनि जा कारकुन शहरनि तरफ़ां नाके चौक ते टायर साड़े गुलाम मुस्तफ़ा लाशारी मेरल्ला जमाली कुर्बान खोखर अमीन वुगियो अकबर सरियो जी अॻवाणी में धरणो बोर्ड खे 3 महीना गुज़री वञण बावजूदि दादू रोड बहाल न थियण सबबि 4 लाख आबादी वारे तालके जा रवासी परेशान आहिनि। ॿेड़ियुनि ज़रिए अच वञ करण ते मजबूर आहिनि। एमरजेंसी में दादू जोई सेवण हैदराबाद जे अस्पतालनि ताईं नथा पहुची सघनि। शहर अंदरि हथरादू महांगाई सबबि मुतासिरीन परेशान आहिनि। जोई तालके खे ज़िले इंतिज़ामिया तोड़ी चूंडियल नुमाइंदनि मुकमल तौर ते लातालकी करे शहरनि खे निंदणको करे छॾियो आहे। जोई दादू जा रोड रस्तनि खे एमरजेंसी बुनियादनि ते बहाल करे शहरनि सां इंसाफ़ कयो वञे।